ठट्टो जी सूरत हाल मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब। आज ठट्टे में भी यौम आज़ादी जश्न आज़ादी जो भरपूर जोश जज्बे सां मल्हायो वियो आहे। सुबुह खां ई सायरन वॼाए पुलिस लाइन मकली ते पुलिस हेडक्वार्टर में जश्न यानी आज़ादी जी तक़रीबन जो इफ्तिताह कयो वियो, जंहिंमें DC ठट्टो, उस्मान तनवीर, SSP ठट्टो, मोहम्मद डॉक्टर इमरान खान ऐं पीपल्स पार्टी ज़िले ठट्टे जो सदर सादिक मेहमान ऐं MP रियासा शिराजी समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियत ने शिरकत कई। ॿारनि जे पारां टेबलोज़ पेश कया विया, पर उन प्रोग्राम खे SOP तहत मुख़्तसर कयो वियो। जॾहिं त उन खां अलावा ठट्टे ऐं मकड़ीअ ते शानदार जश्न आज़ादी जूं रैलियूं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि पारां कढियूं वयूं। ख़ासि तौर ते मकड़ी पब्लिक पार्क खां मकड़ी प्रेस क्लब ताईं मुख़्तलिफ़ शानदार रैलियूं सॼो ॾींहुं अचण जो सिलसिलो जारी रहियो। साॻी रीति ते ठट्टे में भी ठट्टे जे मेन क़ौमी शहरा ते मुख़्तलिफ़ हंधनि ते केतिरियूं रैलियूं कढी वयूं ऐं जश्न आज़ादी जे मौक़े ते क़ौमी जोश जज़्बे जो इज़हार कंदे जेको आहे पंहिंजे मुल्क पाकिस्तान वतन अज़ीज़ सां हमदर्दी जो जिते इज़हार कयो वियो, उते मुख़्तलिफ़ जेके नौजवान जेके आहिनि क़ौमी जेको परचम आहे, क़ौमी झंडो आहे, उनखे लहराईंदे ऐं उनजी जेका ड्रेस में जेको आहे मलबूस नज़र आया। वॾी महिरबानी नाज़िन ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि।